अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद कयां तो तव्हां ठीक ठाक हूंदा। दोस्तों, अॼोके हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदुसि ड्रामा सीरियल तकरार जे बारे में। दोस्तों, इन खां पहिरियां मां तव्हांखे गुज़ारिश कयां थो, जे असांजे चैनल ते नवां आया आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब, लाइक ऐं शेयर ज़रूरु कंदा। दोस्तों, अॼोके हाणे अॻिते स्टेप जे तरफ़ हलूं था। दोस्तों, तव्हां त ॾिठो त बावल दरिया खान खां माफ़ी वठंदो आहे ऐं सुध्या वापसि कंदो आहे। दोस्तों, ॿिए चकर मूंसां चवंदो आहे बावल खे त छा हाणे तव्हां मीर खे पिया माफ़ु कंदा। ॿिए तरफ़ बावल चवंदो आहे जी मां मीर खे ऐं सोने खे बख़्श कंदुसि, पर पहिरीं नवाब खान खे मां मारणु चाहियां थो। दोस्तों, ईंदड़ वारी क़िस्त में नेक्स्ट में तव्हां ॾिठो त बावल मीर जे घर पहुची वेंदो आहे ऐं उन्हनि खां माफ़ी वठंदो आहे। दोस्तों, अॼोके हिन वीडियो में तव्हांखे ये वीडियो सुठो लॻो आहे त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब, लाइक, शेयर ज़रूरु कंदा, जीअं त असांजो चैनल न्यू वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। शुक्रिया दोस्तों, महिरबानी।